तेज़गाम एक्सप्रेस साने में फोत थी वयल मीरपुर ख़ास टंडो जाम ऐं कुंडरी वासिन जाल मण मिट्टी हवाले कया वया। मीरपुर ख़ास वेझो फोतियन सलीम, आफ्ताब, अब्दुल लतीफ़, शरीफ, वक़ार ऐं नवाज़ पठान जा मण अबाणे ॻोठनि में मिट्टीअ मां हवाले कया वया। जनाज़े नमाज़ में पाकिस्तान तहरीक इंसाफ जे MPA हलीम आदिल शेख, MPA सैयद जुल्फ़कार अली शाह, MPA डॉक्टर ज़फ़र कमाली, DC सैयद अताउल्ला शाह ऐं शहरिन जी वॾे अंग शिरकत कई। ॿिए तरफ़ DC सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मीरपुर ख़ास वासी हिकु ज़ख़्मी फारूक पिणु ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे, जंहिंजो मण अॼु पहुचायो वेंदो। टंडजाम वासी 35 वरनि जे फ़ौजी एहलकार नवीद काइम खानी जो मण अबाणे घर पहुचायो वियो, जंहिं बाद नूर शाह कब्रिस्तान में मण मिट्टी हवाले कयो वियो। एहलकार जे जनाज़े नमाज़ में फ़ौजी अमलदारनि, असिस्टेंट मुख्तियारकार, सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। होॾां ट्रेन हादसे में फ़ौत थींदड़ कुंडरी वासी टिनि ॼण अब्दुल जब्बार, अब्दुल वहीद ऐं अब्दुल रहमान आरीसर जा मण भी आलिन अखियुनि सां मिट्टीअ मां हवाले कया विया। कुंडरी ऐं भरपासे वारा इलाइक़ा सोग में मुकम्मल बंदि रहिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।